अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बावाला बिन खरंटे बैटबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते बिन खरंटे चटा बेटी पार्ट नंबर 22। ॾिस जहान ते रंग बि लॻा आहिनि बेहद, मगर हर दास्तान सुठो लॻो। ॾिस सदा लॻी पई आहे ॼण सभु कंहिंखे सदा बहार न जे दिलमन बहार थिए वही वञण वहकुरे में उनखां केरु तारण वारो आहे। ॾिस पहुचाए मुंहिंजी सभिनी ताईं यारो, मगर हिकिड़ो आस्थान सुठो लॻो। ॾिस तुंहिंजियूं अखियूं, ॾिस तुंहिंजियूं अखियूं बि ॾिसनि पियूं मुंहिंजियूं अखियूं बि, चोटर बि निहारीनि पियूं आस उमेद में केरु उमेद ॾियारण वारो आहे। ॾिस आहे हुन जे महफ़िल में मिठू रौनक, मगर तवजह सां महिरबान सुठो लॻो। ॾिस खिली नेण पवनि यूं दिलमन ठरी पवे, थियनि ख़ुशियूं तसवर में हाल में अङणनि ते केरु अङण उजारण वारो आहे। ॾिस दुनिया खे चइजे, दुनिया में रहण वारनि खे चइजे, मिठू कंहिंखे चइजे मिठूअ खे चूरी घुरिजे, ॿ ॿोल ॿीठ सां ॻाल्हाइण वारो आहे। ॾिस कुझु न कुझु कुर्ब करी तूं ॼाणी थो, तूं ॿुधाए मिठूअ खे सरचाईंदे कीअं दिलि रोए पई। ॾिस सुखियनि ॾींहंनि में सभु को पंहिंजा गॾु, ॾुखियनि ॾींहंनि में ॾे केरु को नथो सॾु पंहिंजा गॾु। गॾु सुखियनि ॾींहंनि में यार दोस्त बि पंहिंजा, ॾुखियनि ॾींहंनि में कसई मटायो वञनि पंहिंजा गॾु। गॾु कॾहिं किथे मिलंदा आहिनि, कम घणा आहिनि पंहिंजा, ईअं लवाए हलिया वेंदा सम्झंदा मटा रुपया पैसा न घुरिजे पंहिंजा गॾु। गॾु ॻाल्हाईंदा बि ईअं ओतिरो चवंदा तकिड़ा आहियूं, ईअं चई हलिया वेंदा असीं बि पंहिंजे परने ईअं यादुनि में पंहिंजा गॾु, असीं बि पंहिंजे पुराणनि यादुनि में पंहिंजा गॾु। गॾु मिठू मोहबत सां मुस्कुराए हलिया ईंदासीं पंहिंजा, ईअं चई हलिया वेंदा असांखे बि कम आहिनि पंहिंजा, कॾहिं ग़मगीन कॾहिं ख़ुशि कॾहिं उदास पंहिंजा गॾु। गॾु मिठू बहार वांगुरु टिड़ पखिड़िज, ख़ुशि थियनि हर दिलि में प्यार मोहबत करियूं पंहिंजा गॾु। गॾु हाल अहवाल ओरण में अहसास अचे थो, कुझु ॾुख घटि थियनि था हिक ॿिए जो अहसास थिए थो पंहिंजा गॾु। गॾो वंडिजनि था ॾुख, कुझु आस उमेद थिए थी त थींदा सुख ॿिया आहिनि के अञा, ईअं थिए थो पंहिंजा गॾु।